बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम चौथा सबक पढ़ेंगे सिंध टेक्स्ट बुक में से क्लास 6 का। चौथा सबक है ये, जिसका उन्वान है कौमी ॾींहुं। इस सबक को आज हम सिंधी में पढ़ने का तरीका सीखेंगे। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक चौथों, कौमी ॾींहुं। उस्ताद चयो त सुभाणे मोकल आहे, पर अव्हीं स्कूल अचिजो। स्कूल में मिठाई बि विरहाई वेंदी ऐं स्कूल ते झंडो बि झूलायो वेंदो। ॿिए ॾींहुं वकार उस्ताद खे ॿुधायो त साईं, असीं सभु अची विया आहियूं। उस्ताद सभिनी खे भलीकार चई पुछियाईं, ॿारो, अॼु पाण छो गॾु थिया आहियूं? वकार, साईं, काल्ह तव्हां चयो हो त सुभाणे 23 मार्च आहे। अॼोको ॾींहुं असां लाइ हिकु अहम ॾींहुं आहे। असीं इहो ॾींहुं हर साल ॾाढे धाम धूम सां मल्हाईंदा था अचूं। उस्ताद, हा, हाणे तूं मूं सां गॾु झंडो झले बीह ऐं ॿिया शागिर्द क़तार ठाहे तरानो ॻाइनि। पोइ उनखे सलामी ॾेई छित ते झूलायो वियो। झंडो झूलाए सभई शागिर्द वॾे हाल में अची वेठा। वकार, साईं, अॼोके ॾींहं खे एॾी अहमियत छो आहे? उस्ताद, हा, अॼोके ॾींहुं 23 मार्च ते लाहौर शहर में असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जो ठहराव मंज़ूर थियो हो। उन ठहराव में नंढे खंड जे मुसलमाननि लाइ धार मुल्क पाकिस्तान ठाहिण जी घुर कई वई हुई। जंहिं हंधि उहो ठहराव मंज़ूर थियो हो, उते हाणे उन जी यादगार तौरु मीनारे पाकिस्तान ठाहियो वियो आहे। इन करे अॼोकी ॾींहं ते इस्लामाबाद में 31 तोबनि जी सलामी ॾिनी वेंदी आहे ऐं सूबाई गादियुनि वारे हंधि 21 तोबनि जी सलामी पिणु ॾिनी वेंदी आहे। आदिल, साईं, चइबो त इहो ॾींहुं ॾाढो अहम आहे। उस्ताद, हा, मुसलमान ऐं हिंदू हिन नंढे खंड में ॿ वॾियूं क़ौमूं रहंदियूं हुयूं। मुसलमाननि जा उसूल, तहज़ीब ऐं रिवायतूं हिंदुनि खां अलॻि आहिनि। इन करे उन्हनि खे इस्लामी उसूलनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणु मुश्किल थी पए हा। जंहिं करे उन्हनि क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह रहमतुल्लाह अलैह जी अॻुवाणीअ में पाकिस्तान जी घुर कई। नेठि संदसि कोशिश सां 14 अगस्त 1947 ईस्वीअ ते पाकिस्तान बणियो, जिते अॼु पाण सभु आज़ादीअ सां इस्लामी उसूलनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। वकार, साईं, असांजे मुल्क में ॿियनि मज़हबनि जा माण्हू बि त रहनि था। उस्ताद, हा, असांजे मुल्क में हिंदू, ईसाई ऐं ॿियनि मज़हबनि जा माण्हू पिणु रहनि था। उन्हनि खे
पंहिंजे मज़हब मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी आज़ादी आहे। उन खां सवाइ असांजे मुल्क में केतिरियूं ई ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, जीअं सिंध में सिंधी, पंजाब में पंजाबी, ख़ैबर पख्तूनख्वा में पश्तो ऐं बलूचिस्तान में बलोची ॻाल्हाई वञे थी। असांजी क़ौमी ॿोली उर्दू आहे। उर्दू सॼे पाकिस्तान में ॻाल्हाई वेंदी आहे। उन खां सवाइ दार्दी, ब्रोहकी, हिंदको, सराइकी ऐं गुजराती ॿोलियूं पिणु ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि। अहिड़ीअ तरह असांजो लिबास बि अलॻि अलॻि आहे ऐं रांदियूं रूंदियूं बि अलॻि आहिनि। वसीम: साईं, ईअं वरी कीअं? उस्ताद: असीं सिंधी सलवार कमीज़ ऐं सिंधी टोपी पाईंदा आहियूं। कुल्हनि में अजरक बि वेढ़ियूं। अहिड़ीअ तरह पंजाब जा माण्हू कमीज़ पाइनि, पटको ऐं गोॾ ॿधनि। ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू वॾी सलवार, वेकरी कमीज़ या पहिराण ऐं उन जे मथां सदरी पाइनि। पेरनि में थुल्हो चपल पाइनि। बलूचिस्तान जा माण्हू वरी वॾियूं सलवारूं, वॾे ॿाहुनि सां वेकरा पहिराण पाइनि। मथे ते सिंधी टोपी या पटको ॿधनि। पेरनि में चमड़ी, रॿड़ या पीश मां ठहियल खरकण पाइनि। शहर में रहंदड़ सलवार या पतलून पाइनि। पेरनि में सलीपर या बूट पाइनि। अहिड़ीअ तरह औरतुनि जो लिबास बि अलॻि थिए थो। पाकिस्तान जा माण्हू ख़ुशि मिज़ाज, बहादुर, रहमदिल ऐं सख़ी आहिनि। असांखे पंहिंजे वतन सां प्यारु आहे। असांजे मुल्क जा ॿार वॾनि ऐं उस्तादनि जो अदब रखंदा आहिनि। हू पढ़ण सां गॾु पंहिंजे माइटनि जे कम में बि मदद कंदा आहिनि। हिननि सुभाॻनि जे करे असांजो वतन ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदो रहंदो। आमीन। वक़ार: साईं, तव्हांजी महिरबानी।